फजईद खान वेठो हुयुसि यकी हैरान। आखिर आई ईद बी 15 शहबान। गुलाम नबी रहिजी वयो बिन ईदुन जो अरमान। ओचिते थियो ऐलान त ॾिठो चंड रमज़ान जो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मरहबा मरहबा माह रमज़ान जी। मरहबा मरहबा माह मेहमान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। चंद्र बीठो ॾिसी चंद्र ख़ुश थिया घणा। अर्शता था वसन रहमतुन जा कणा। मोमिनन में इहा बात वाई आहे। कोई हर तरफ खां मुबारक ही आई आहे। हर तरफ खां मुबारक ही आई आहे। खूब खुशियूं मल्हाइन था मोमिन पया। मोमिनन जा सभई दर्द ऐं गम वया। खणी आयो आहे रहमतूं बेशुमार। खणी आयो आहे बरकतूं बेशुमार। गाल कहिड़ी कयां उन जे एहसान जी। गाल कहिड़ी कयां उन जे एहसान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मस्जिदिन माई ऐलान ईंदा रहा। मिली मोमिन मुबारक ही ॾींदा रहा। आयो आहे भलो माह रमज़ान जो। आ खुदा जो हुक्म ख़ास रोज़ा रखो। आ खुदा जो हुक्म ख़ास रोज़ा रखो। वंड बेशक विराइण ही आयो आहे। आबरा बख़्शराइण ही आयो आहे। शान वारो महीनो हली आहियो। ही भलारो बेशक भली आहियो। सुखड़ी मोकिलियल आहे रहमान जी। सुखड़ी मोकिलियल आहे रहमान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। आसमानन खां पियूं थियूं मनादियूं वॼण। रहमतुन जा मलाइका अचनि ऐं वञनि। जो बि रोज़ी घुरे उनखे रोज़ी मिले। जो घुरे उनखे दोज़ख खां माफ़ी मिले। इहा फरमान रब जो ॿुधायो वयो। हिन महीने में क़ुरान नाज़िल थियो। जेको बख़्शिश घुरे उनखे बख़्शियो वञे। ही ख़ुदा जो हुक्म ख़ास कयो थो वञे। कई ख़बर ख़ुदा पाक ऐलान जी। कई ख़बर ख़ुदा पाक ऐलान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मोमिनन खे मुबारक रमज़ान जी। मुझे मौला करम ही असां ते कयो। अहिड़ो महबूब मेहमान जंहिं मोकिलियो। सॼी दुनिया में ही बात वाई आहे। कई माशूक मालिक भलाई आहे। ही भलारो महीनो वरिया नसीब। जैसा राज़ी आहे खुद खुदा जो हबीब। घुरे पियो थो खुदा खां हर को दुआ। हिन महीने
में मौला मदीने घुराए, हिन महीने में मौला मदीने घुराए। सिक ॾाढी आ सीने में उन जवान जी, सिक ॾाढी आ सीने में उन जवान जी, मोमिननि खे मुबारक रमज़ान जी, मोमिननि खे मुबारक रमज़ान जी। मरहबा मरहबा माह मेहमान जी, मरहबा मरहबा माह मेहमान जी, मोमिननि खे मुबारक रमज़ान जी, मोमिननि खे मुबारक रमज़ान जी।